दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जी इंतिहाई बहितरीन लेखका साजिदा चन्ना जी लिखियल कहाणी वबा जे ॾींहं में ॿुधाईंदुसि। सॼी दुनिया किरोना जे करे परेशान हुई, पर सिकंदर खे किरोना जे करे मिलियल मोकलनि जी ॾाढी ख़ुशी हुई। काफ़ी अरसे खां हिनजी ख़्वाहिश हुई त हू घर में रही पंहिंजी माउ जी ख़िदमत करे, जेका गुज़िरियल कुझु सालनि खां बीमारी जे बिस्तरे ते हुई ऐं हिन खे सदाईं मयारूं पई ॾींदी हुई। न फ़क़ति हिन जी माउ पर हिन जे ॿारनि खे बि हिन खां इहा शिकायत हूंदी हुई त हू उन्हनि खे बि वक़्तु न पियो ॾिए। पर काल्ह जॾहिं लॉकडाउन जो ऐलान थियो त हिन जी ऑफिस में वर्क फ्रॉम होम घरां कमु करण वारी ईमेल सर्कुलेट थी। उन ईमेल खां पोइ अमले जा उहे माण्हू जेके ॿियनि शहरनि जा हुआ उन वक़्तु ई पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं निकिरी विया। हिन बि घर अची सुख जो साहु खयो, पर हिन जी ख़ुशी घणा ॾींहं कान रही। 2 ॾींहं गुज़रण खां पोइ खेसि मैनेजर जी फ़ोन आई, जंहिं सिकंदर सां ॻाल्हाईंदे चयो, हीअ एमरजेंसी वारी सूरत हाल ख़बर नाहे केतिरा ॾींहं रहे, सो जेकॾहिं सभु घर वेही रहंदासीं त असांजो इदारो ई बंदि थी वेंदो। उन करे किरोना जे हवाले सां ॼाण ॾियण जे बहाने पंहिंजे प्रोग्राम खे सरगर्म रख। जीअं त ऑफिस जो ॿियो अमलो ॿियनि शहरनि जो आहे, उहो अची नथो सघे, पर तव्हां त मक़ामी आहियो, उते रही कुझु करियो। मैनेजर हिकु साई में सभु कुझु चई छॾियो। सर, असां कीअं था सरगर्म रही सघूं? लॉकडाउन जे करे सॼी मूवमेंट बंदि आहे। घर खां ॿाहिरि निकिरण ई मुश्किल लॻो पियो आहे। ॿाहिरि रोडनि ते पुलिस बीठी आहे, त अहिड़ी सूरत हाल में ॻोठनि ताईं कीअं पहुचंदासीं? सिकंदर खे सभु कदे चयो, इहा का ॾुखी ॻाल्हि कान्हे। सभ खां पहिरियां त तूं डिप्टी कमिश्नर सां वञी मिल ऐं हिनखे ॿुधाए त असांजो इदारो माण्हुनि जी भलाई लाइ कमु कंदो आहे ऐं हिन मुश्किल वक़्त में बि असीं माण्हुनि जी भलाई लाइ कमु कंदासीं ऐं हिन वबा जे हवाले सां आम माण्हुनि में जागरता पैदा कंदासीं। बल्कि मां उन हवाले सां हिकु लेटर ठाहे तव्हां ॾांहुं मोकिलियां थो। जॾहिं DC ऑफिस खणी वञो त उन लेटर मूजिबि नोटिफिकेशन जारी करायो त हिन वबा वारी एमरजेंसी में असांजो इदारो ॻोठ ॻोठ ऐं घर घर वञी माण्हुनि खे उन वबा खां बचण जे लाइ एहतियाती उपायनि जे हवाले सां ॼाण ॾींदो। मैनेजर हुकमाने अंदाज़ में ॻाल्हाईंदो रहियो, पर सर, इन बीमारी खां त असांखे बि ख़तरो आहे न? सिकंदर हबकदे चयो, असांजो इदारो आम माण्हुनि जी भलाई ते कमु कंदो आहे, तंहिं करे उन्हनि जी भलाई वारो मक़सदु असांखे पंहिंजे ज़ाती मक़सद खां वधीक हुजणु खपे। ऐं ॿियो त उन बीमारी खां बचाव जो आसान तरीक़ो आहे ऐं उहो आहे एहतियात। सो तव्हां बि एहतियात ज़रूरु कजो। जॾहिं ॻोठनि में वञो त मास्क ऐं सैनिटाइज़र ज़रूरु इस्तेमालु कजो। जमील वधीक ॻाल्हाईंदे चयो त तव्हां सां ॻाल्हाईंदे मुंहिंजे दिमाग़ में हिकु ॿी ॻाल्हि आई आहे त असांजे इदारे जो किरोना जे हवाले सां को ख़ासि पैगाम हुजे। मुंहिंजे ख़्याल में किरोना सां विढ़णो न आहे, पर बचिणो आहे, सुठो रहंदो। सर, तव्हां जूं सभु ॻाल्हियूं सुठियूं आहिनि, पर असल में असांजो शहर तमामु नंढो आहे ऐं हिते मास्क ऐं सैनिटाइज़र मिलनि ई कोन पिया। सिकंदर वरी सम्झाईंदे डिॼंदे चयो, असल ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी नियत ई कान्हे कमु करण जी, उन करे बहाननि मथां बहाना पियो ठाहीं। जॾहिं त इन्हनि शयुनि जो को मसइलो ई कोन्हे। कपिड़े जा मास्क आम जाम मिलनि पिया, सैनिटाइज़र नाहे त साबुण त मौजूदु आहे न, पर तव्हांखे कमु करिणो आहे ई कोन, सो बहाना पिया करो। जमील कावल वारे अंदाज़ में ॻाल्हाईंदे चयो, सर, अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां कमु करण लाइ तयारु आहियां। मां त सिर्फ़ु कमु करण लाइ तयारु आहियो त कमु करियो, मूंखे रिज़ल्ट खपे, बहाना न। एतिरो चवंदे जमील फ़ोन कावल मां बंदि करे छॾी ऐं सिकंदर सोचणु लॻो त सुभाणे खां कमु किथां खां शुरू कजे। एतिरे में हिन जो मासात इक़बाल आयो ऐं हिनखे ख़ामोश ॾिसंदे पुछाईं, ख़ैरियत त आहे न? परेशान छो आहीं? कुझु ख़ासि न, बसि ऑफिस वारनि अची मथो खाधो आहे। हिननि ॾींहंनि में बि उन्हनि खे कमु खपे। सिकंदर पंहिंजी परेशानी ॿुधाईंदे चयो, छॾ ऑफिस ऐं ऑफिस जी ॻाल्हियुनि खे, हल त ॿाहिरि हलूं। ॿाहिरि? पर छा लाइ? सिकंदर हैरत मां पुछो, लॉकडाउन ॾिसण लाइ? ॿियो वरी छा लाइ? इक़बाल खिलंदे चयसि, तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे, लॉकडाउन का ॾिसण जी शइ आहे?
असांजी ज़िंदगी में त इहो पहिरियों भेरो थियो आहे न, सो ॾिसणु त खपे न आख़िर इहो थींदो कीअं आहे। ॿियो ॿुधो आहे त पुलिस माण्हुनि खे ॾाढा डंडा पई हणे ऐं दौड़ाए पई, सो अहिड़ो रौशो बि ॾिसी अचूं। ॿियनि खे पुलिस डंडा पई हणे ऐं दौड़ाए पई, बाक़ी असांखे छॾे ॾींदी, सिकंदर चिड़ में चयो। असां मां को हिकु बीमार हुजण जो मकर कंदो ऐं ॿियो चवंदो त मां उनखे अस्पताल पियो वठी वञा। अस्पतालूं ऐं मेडिकल स्टोर त खुलियल आहिनि न, इहो ई बहानो कंदासीं त शहर जो चकर लॻाए वापसि अची वेंदासीं। फज़ूल ॻाल्हियूं न कर, मूंखे ॿाहिरि हलण जी का ज़रूरत कान्हे। तोखे न आहे हलणो त न हल, बाक़ी मां त वञाए थो मासी जी दवा वारी पर्ची खणी। इहो बहानो कंदुसि त मेडिकल स्टोर ते वञा पियो दवा वठण लाइ। इक़बाल ईअं चई ॿाहिरि हलियो वियो ऐं सिकंदर वरी ऑफिस जे हवाले सां सोचणु लॻो। ॿिए ॾींहुं सुबुह जो हू DC ऑफिस वञण लाइ तयारु थियो। मुंहं खे मफलर सां ढके पंहिंजी पुराणी बाइक खे स्टार्ट कयाईं ऐं ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि शहर वीरान ऐं रस्ता सुनसान लॻा पिया हुआ। थोरो ई अॻिते निकितो त पुलिस वारे हिन खे झले वरितो। हिन पुलिस वारे खे सम्झाईंदे चयो त मां NGO में कमु कंदो आहियां ऐं हिन वक़्तु ऑफिस जे कम सां DC सां मिलणु पियो वञा। सॼी दुनिया कोरोना जे करे पई मरे ऐं तव्हांखे हिन वक़्तु बि ऑफिस जो कमु आहे। पुलिस वारे हिन जी ॻाल्हि ॿुधंदे ई कावड़ मां ॻाल्हायो। शराफ़त सां वापसि हलियो वञ, न त अहिड़ो हशर कंदोसीं जो सॼी उमिरि वरी ऑफिस जो नालो ई कोन खणंदे। पुलिस वारे जे इहे धमकाइण ते हू माठ थी वापसि घर हलियो आयो ऐं घर अची काफ़ी सोचण खां पोइ मुंहिंजे दिमाग़ में हिकु तरकीब आई। हू माउ जी दवा वारी पर्ची खणी ॿाहिरि निकिरी आयो। हिन भेरे सुबुह वारो रस्तो वठण बदिरां ॿियो रस्तो वठी वरी मुश्किल सां DC ऑफिस पहुतो, पर उते बि हिन जो कमु कोन थियो। DC ऑफिस वारनि बि हिन खे सॼो हफ़्तो ईअं ई चकर लॻायो, पर आख़िर उन्हनि बि ॾिठो त हीअ हमरा ईअं कोन छॾींदो, त तंग थी हिन खे कमु करण जो नोटिफिकेशन ॾिनो, जंहिंजी हिनखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ख़ुशी मां पंहिंजे मैनेजर खे ॿुधायईं। उनखां ऑफिस जी गाॾी जी घुर कयईं, पर हिन जी ख़ुशी मायूसी में बदिलजी वई जॾहिं मैनेजर चयो त कुझु वक़्तु हू पंहिंजी बाइक ते ई फील्ड करे ऐं उन्हनि ॻोठनि में वञे जेके शहर जे वेझो आहिनि। सिकंदर दिलि ते पथर रखी मैनेजर जी हा में हा मिलाए ॿिए ॾींहुं वञी ॻोठनि में कोरोना जे हवाले सां पंहिंजा सेशन शुरू करे छॾियईं। ईअं ई हफ़्तो खनि गुज़री वियो, पर जॾहिं बि हीउ सेशन शुरू कंदो हो थोरी देरि खां पोइ माण्हू हिन खां इमदाद जो पुछंदा हुआ। उन ॾींहुं बि जीअं ई हिन सेशन शुरू कंदे चयो, हिन वबा जे ॾींहंनि में हर माण्हू खे घुरिजे त हर 2 कलाकनि खां पोइ हथु धोए ऐं हथु वधि में वधि 20 सेकंड ताईं ज़रूरु धोए ऐं हथु धोइण लाइ साबुण इस्तेमालु करे। सिकंदर अञा ॻाल्हाए हा, पर हिकु वॾी जमार जे माण्हू हिन जी ॻाल्हि काटींदे चयो, असां हिते बुख पिया मरूं ऐं तव्हांखे वरी हथु धोइण जी पई आहे। चाचा तव्हां ठीकु पिया चओ, पर जी आहे त जहान आहे ऐं असां हिन बीमारी खां ईअं ई बची सघूं था। ऐं जेकॾहिं असां हिन वक़्तु एहतियात न कयो त असां न सिर्फ़ु पाण पर पंहिंजे प्यारनि सां बि दुश्मनी कंदासीं। सिकंदर वधीक सम्झाईंदे चयो त विच में वरी हिकु ॿिए ॻोठाणे साॻी ॻाल्हि वाचाईंदे चयो, अबा ॻाल्हियूं त सभु तुंहिंजूं भलियूं आहिनि, पर असल में असां लाइ हथु धोअण खां वधीक 2 वेला मानी मसइलो थी वई आहे। कोरोना जे करे मरूं या न मरूं, पर बुख में ज़रूरु मरंदासीं। ॻोठाणे जे ईअं चवण ते वरी उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि में लॻी वियो। 3-4 ॻोठनि में हर रोज़ु वञणु संदसि महमूल थी वियो हो ऐं अॼु बि जॾहिं हू 3-4 ॻोठनि में पंहिंजा सेशन हलाए घर पहुतो त शाम थी वई। हर रोज़ वांगुरु शाम जो अचण ते हिन जी ज़ाल तंग थींदे चयो, सॼी दुनिया कोरोना जे करे घर में वेही रही आहे, पर हिकु तूं ई आहीं जो हिन ॾींहंनि में पियो ऑफिस जो कमु करी। TV, अख़बार ऐं रेडियो हर हंधि सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि पई हले त घर खां ॿाहिरि न निकिरो, पर हिकु तूं आहीं जो हिन ॾींहंनि में बि घर में कोन पियो रहीं। तूं को ॿियनि माण्हुनि खां अलॻि आहीं छा? ओ चरी, असांजो इदारो इंसानी भलाई ते कमु कंदो आहे। हिन वक़्तु असां बि ॿियनि माण्हुनि वांगुरु वेही रहियासीं त आम माण्हुनि ताईं ॼाण कीअं पहुचंदी? तोखे छा थो लॻे त हिकु तुंहिंजे ॻोठ वञण सां माण्हुनि में ॼाण ईंदी? बाक़ी हीअ हुकूमत सॼो ॾींहुं TV, रेडियो ऐं अख़बारुनि ज़रिए माण्हुनि खे ख़बरदार पई करे, इहो कुझु बि न आहे। बाक़ी तुंहिंजे सिकंदर जी घरवारी अञा बि ॻाल्हायो पिए, पर जीअं ई हिन जे मैनेजर जी फ़ोन आई सिकंदर कॉल अटेंड करे
पासे ते थी हिन सां ॻाल्हाइणु लॻो। सिकंदर, तूं हर दफ़े राशन जी ॻाल्हि कंदो आहीं, सो मां 100 राशन जा पैकेट मंज़ूरु कया आहिनि। तव्हां ज़रूरतमंदनि जी लिस्ट ठाहे DC खां इंडोर्स कराए सामान पंहिंजे इलाइक़े में विरायो ऐं इहो कमु अकेले सां मुश्किल थींदो, तंहिं करे पाण सां 2-3 वॉलेंटियर शामिलु कजो। मैनेजर पंहिंजी ॻाल्हि पूरी करे कॉल कटे छॾी। सिकंदर संदसि ॻाल्हि ॿुधी कुझु ख़ुशि बि थियो त ग़रीब माण्हुनि खे कुझु मिलंदो त सही, ऐं परेशान बि थियो। हिन जेको घर वारनि खे टाइम ॾियण ऐं उन्हनि सां टाइम गुज़ारण जो सोचियो हो, उहो त ठहियो रहंदो हिन जे मथां सॼे कम जो भार अची वियो हो। पोइ बि हू कमु कंदो रहियो। पंहिंजे 2 दोस्तनि ऐं मासात इक़बाल खे वॉलेंटियर तौरु शामिलु कयईं ऐं उन्हनि जी सलाह हुई त ॻोठनि बदिरां पाड़े ऐं शहर जे माण्हुनि जा नाला लिखो जेके लॉकडाउन जे करे बेरोज़गार थी विया आहिनि। ॻोठ वारनि माण्हुनि जो त गुज़रान ई ॿनी ॿारे ते आहे, सो हिन लॉकडाउन जे करे उन्हनि खे को ख़ासि असरु न पियो हूंदो। सिकंदर पोइ उन्हनि जी ॻाल्हि मञी ऐं लिस्ट तयारु करे पंहिंजे मैनेजर सां शेयर कई। हिन कावड़ कंदे चयो त राशन सिर्फ़ु पंहिंजे प्रोजेक्ट एरिया वारे माण्हुनि में विरायो वञे त जीअं कोरोना खां पोइ प्रोजेक्ट जूं सरगर्मियूं कयूं वञनि त को मसइलो पैदा न थिए। हिन वरी लिस्ट तयारु कई ऐं DC ॾांहुं खणी वियो। उन वरी इहा शर्त रखी त जेसिताईं उन जा कुझु माण्हू शामिलु न कया वेंदा तेसिताईं सही करे न ॾींदो। सिकंदर लिस्ट में तब्दीली कई ऐं उनमें कुझु वरी DC जा माण्हू बि शामिलु कया त लिस्ट मंज़ूरु थी ऐं सामान ऑफिस पहुतो। हू सामान अचण खां पोइ विराइण वारे कम में लॻी वियो। सामान विराइण वक़्तु हीउ एतिरो त उन कम में मशगूल थी वियो जो उहे एहतियाती तदबीरूं जिन ते पाण ॿियनि खे सम्झाईंदो हो, उन्हनि ते पाण अमल करणु विसारे वेठो। जॾहिं अध खां वधीक डिस्ट्रीब्यूशन करे छॾियईं त मैनेजर वरी हिन सां फ़ोन ते राब्तो कयो ऐं कुझु हिदायतूं ॾींदे चयाईं त तव्हां सॼी डिस्ट्रीब्यूशन कराए छॾियो, बाक़ी 5 या 6 राशन जा पैकेट ऑफिस में रखिजो जो उहे मां पाण आख़िर में अची विराईंदसि। पर ख़्यालु रखजांइ त इहो राशन अहिड़नि माण्हुनि जो हुजे जेके आसानी सां ऑफिस अची सघनि, अहिड़ा न हुजनि जंहिंजो अचण ऐं वञण ई असां लाइ मसइलो थी वञे। सिकंदर सिर्फ़ु एतिरो ई चई सघियो, सर मां हर ॻाल्हि जो ख़्यालु रखंदुसि। इहो सिर्फ़ु हिन चयो न हो, पर वाक़ई उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ख़्यालु बि रखियो हुयईं। छो त डिस्ट्रीब्यूशन जे आख़िरी ॾींहं ते जॾहिं मैनेजर आयो हो त हिन जो इंतज़ाम वग़ैरह ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं पंहिंजनि 5 माण्हुनि में सामान विराइण खां पोइ उन्हनि तस्वीरुनि खे सोशल मीडिया ते रखण में मसरूफ़ थी वियो, जंहिंजे नतीजे में कुझु ई देरि में हिन खे फ़ोन अचणु शुरू थी विया। हिन पंहिंजी तारीफ़ कंदे चयो त साईं असीं त इंसाननि जी आम भलाई ते कमु कंदा आहियूं, असां त हिननि ॾींहंनि में घर कोन वेठा आहियूं, ॿियनि जी भलाई में ॾींहुं राति लॻा पिया आहियूं। सिकंदर ख़ामोशी सां पंहिंजे मैनेजर जूं ॻाल्हियूं ॿुधंदो रहियो, जेको एतिरनि ॾींहंनि में सिर्फ़ु अॼु कलाक लाइ आयो हो ऐं फ़ोन ते उनजो उबतड़ पे ॻाल्हायईं। फ़ोन ते ॻाल्हाइण खां पोइ मैनेजर सिकंदर सां मुखातिब थींदे चयो, हाणे भले तूं 1-2 ॾींहं घर रहिजांइ ऐं रिपोर्ट ते कमु कजांइ, सूमर खां वरी फील्ड शुरू कजांइ। इहे हिदायतूं ॾियण खां पोइ हू तुर्त ई पंहिंजे शहर हलियो वियो त सिकंदर बि घर अची सुख जो साह खयो ऐं इहो सोचे ई ख़ुशि थी वियो त हाणे कुझु ॾींहं घर में आराम कंदो। पर ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं हिन खे जाग थी त हिन खे हल्को हल्को बुख़ार पियो महसूसु थियो ऐं गले में सूर बि हुअसि। खे साह खणण में बि काफ़ी तकलीफ़ थी रही हुई। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी जेका उमेद तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन YouTube चैनल अलीज़ गुड लाइफ खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटण खे पुण दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिण कंदा। पाण जल्द मिलंदासीं वरी ईंदड़ नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह वाहे।